पियो मिले तरीको मोहम्मद मीर पियो बुधाए भी वही सागी तरीके कारा अमल औलाद पियो करे मुझा प्यारा तरीको मोहम्मद मीर जो बुधायल जैमा मुसलमान के फायदो थे अवाजी अमर के आवाजे माइटन के सवाब पियो मिलंदो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो असा मोहम्मदी गुलाम निधन का आयो धन का आयो जंजेला हबीबन करीमन दुआऊं फरमायो मोहम्मदी दीन ते हलन वारा अल्लाह जे रस्ते ते हलन वारा उन्हनि जेला अल्लाह जे नबियन भी दुआऊं घुरियूं आहिन हजरत इब्राहिम खलीलुल्लाह भी दुआऊं घुरंदो आहे चओ सुभान अल्लाह रब्बना ग़फिरली वलि वालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब या दुआ हर नमाज में तकरीबन हर नमाजी पढ़ंदो आहे फर्ज हुजे वाजिब हुजे सुन्नत हुजे नफल हुजे मुझा प्यारा इमाम हुजे या मुक़्तदी हुजे हर नमाजी आखिरी कायदे में वेही रब्बी जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फिरली ऐ अल्लाह मुझी बख्शिश फरमा मग़फ़िरत फरमा रब्बना ग़फिरली वलि वालिदैया ऐ अल्लाह मुझे अब्बे ऐ अम्मा जी भी मग़फ़िरत फरमा बख्शिश फरमा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अॻियां हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जेका दुआ घुरी ही त मुझा मौला सभिनी ईमान वारन जी क़यामत वारे ॾिहाड़े मग़फ़िरत ऐं बख्शिश फरमा दुआ हली रही आहे वा दुआ हली रही आहे हर नमाजी पढ़ंदो आहे नमाज में त ऐ अल्लाह मुझी भी बख्शिश फरमा मुझे माउ पी जी भी बख्शिश फरमा वो माउ पी जीअरा हुजनि या वफ़ात करे वया हुजनि ऐं मुसलमाननि जी मोमिननि जी ईमान वारनि जी भी बख्शिश फरमा कल क़यामत वारे ॾींहुं महिरबानी निंदण का नायूं आयूं धणका पर कुछ आऊं भी अग भरी थिया मता चवे खान भलो जो त कमीणी का की न थी हबीबन फरमायो त नमाज मां मुहम्मद जी अखिन जो ठार चाहे हथ मथे खणी ॿुधायो नमाज मां मुहम्मद जी अखिन जो ठार जंहिंजो कलमो पढ़ूं था ओ हबीब तव्हां असां जे लाइ मेराज वारी रात 50 नमाज़ुनि जो तोहफ़ो वठी आयो कलाक 24 नमाज़ूं 50 केर पढ़ंदो पर सुबह जा तो सवाल करे अञा पे यारा मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो त वज़न घणो आ पार न खणी सघे वरी वापस मोटी वया केॾा वॾा महिरबान आहिनि तव्हां असां जे मथां केॾा हबीबन जा थोरा तॾहिं त भिटाई साईं चयो त वरम विसारी त आऊं जियां तुंहिंजे आस अल्लाह जा हबीब रब जी दरबार में मोटी वया 50 मां घट कराईंदे आखिर में घणियूं बचियूं थोड़ो ॻाल्हाईंदा बि हलो ऐं सबक खे यादि बि कंदा हलो महबूब जा नेण ठरी पवंदा 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासूं हबीबन जूं अखियूं मुबारक ठरी पवंदियूं जॾहिं इमाम आली मक़ाम चओ सुभान अल्लाह कूफे वारे खतन ते पाण मक्के का तशरीफ वठी पंहिंजे अहलो अयाल खे वठी मक़ामे क़ादिसिया या कंहिं ॿी जाइ ते पहुता त हुर्ब 1000 जो लश्कर वठी यज़ीद इब्न ज़ियाद जे आर्डर सां पहुची वियो